अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम ओपिनियन विद अली काजी में भलीकार आवां यासिर अहमद हमको स्टूडियो में ज्वाइन कन था सीनियर तज्ज़ियाकार अली काजी साहब। वेलकम अली साहब। थैंक यू यासिर। अली साहब, पीपल्स पार्टी के जो डिसीजन वठणो हो तो इस्तीफ़ा ॾियणा आहिनि न आहिनि ॾियणा, छा वजह आहे, छा करिणो आहे, या पीडीएम खे छा जवाबु ॾियणो आहे, पीडीएम सां गॾु हलणो आहे न हलणो आहे, त इन जे सूरत हाल सां ॾिसंदे बिलावल भुट्टो ज़रदारी जेको आहे उहो 11 अप्रैल ते पीडीएम जो आचर ते पंहिंजी हुनजो सीईसी जो इजलास घुराए वरितो आहे पीपल्स पार्टी जो। पर यूसुफ गिलानी साहब जो चवणु त पीएमएलएन त चाहे ई न पई इस्तीफ़ो ॾियणु, पीएमएलएन चाहे ई नथी, रहंदो पूरो मलबो असांजे मथां थो विधो वञे, ऐं अगरि असां इस्तीफ़ो ॾेई बि छॾियूं त पीएमएलएन इस्तीफ़ो न ॾींदी। ॾिसो, ॻाल्हि इहा आहे त सीईसी जो इजलास 4 अप्रैल ते थियणो हो, जेको पोइ बावजूदि सियासी सबबनि जे करे पीपल्स पार्टी इहो मुलतवी कयो, हाणे 11 अप्रैल ते घुरायो अथनि। फ़ैसिलो हिन में छा अचिणो आहे? अगरि त सफ़ा पीडीएम खे वापसि बहाल रखिणो आहे, पीपल्स पार्टी खे हर क़ीमत ते बहाल त रखणु चाहींदी हूंदी पीपल्स पार्टी, लेकिन हर क़ीमत ते बहाल रखणु हिकिड़ी ॿी शइ हूंदी आहे, त पोइ इहा ॻाल्हि सोचे सघिजे थी त मतां हू इस्तीफ़ान जी ॻाल्हि मशरूत तौर ते कनि। लेकिन घणो कवी इम्कान इन ई ॻाल्हि जो आहे त इस्तीफ़ा जो फ़ैसिलो न थींदो, पीपल्स पार्टी इस्तीफ़ा न ॾींदी। सो हाणे सिर्फ़ु इहो ॿुधाइण लाइ, ऐं थी सघे थो त सीईसी जे इजलास में इहो फ़ैसिलो थिए त भई पीडीएम सां बि गॾु रहणो आहे या मोकिलाणी करणी आहे। यूसुफ गिलानी साहब जी ॻाल्हि त अगरि पीपल्स पार्टी इस्तीफ़ा ॾियण लाइ राज़ी थी बि वञे हा, या हाणे बि राज़ी थी वञे त पीएमएलएन इस्तीफ़ा न ॾींदी, त ॻाल्हि इहा आहे त इहो अगरि इहा ॻाल्हि जेका मूंखां सम्झ खां ॿाहिरि आहे, गिलानी साहब जो इहो मंतक़ मुंहिंजी सम्झ खां ॿाहिरि आहे, पर जे मिसाल हिकिड़े मिंट लाइ मञी वठूं गिलानी साहब जो मंतक़, त पोइ भला पोइ नवाज़ लीग ॾिठी थिए हा न। अगरि पीपल्स पार्टी खे इस्तीफ़ा ॾियण में को हर्ज न हो ऐं नवाज़ लीग पोइ मना फिरी वञे हा, त फिरंदड़ पार्टी त पोइ नवाज़ लीग सॾाइजे हा। लेकिन शुरू खां ई मौक़िफ़ पीपल्स पार्टी जो इहो सभु कुझु ॼाणे पियो त इहो हो त, ऐं जेको बाद में ख़ुदि पीपल्स पार्टी बि चयो त पहिरीं बि चयो बिलावल साहब त इस्तीफ़ा त एटम बम आहिनि, त एटम बम त को बि महज़ब मुल्क या माण्हू इस्तेमालु नथो करे सघे, त मतिलबु ॿिए लफ़्ज़नि में इहो हो त इस्तीफ़ा न ॾिबा, ऐं उहो ई थियो त हुननि चयो इस्तीफ़ा नथा ॾियूं। हाणे इहो चवणु त न असीं ॾियूं बि हा त नवाज़ लीग इस्तीफ़ा न ॾे हा, त पोइ नवाज़ लीग ॾिठी थिए हा, पीपल्स पार्टी खे ॾियणु घुरिजे हा। पर मूंखे इहे गिलानी साहब जी मंतक़ ऑनेस्टली सम्झ नथी अचे। जेसिताईं इन ॻाल्हि जो ताल्लुक़ु आहे त पीपल्स पार्टी सीईसी जो इजलास सॾाइणु, आउं सम्झां थो त घणे भाङे हिकिड़ी ऑफिशियल मोकिलाणी पीडीएम सां करण लाइ इजलास थींदो। अगरि हिन विच में 3-4 ॾींहंनि में को कंहिं विच में टियाकड़ी जो कमु न कयो, त मुंहिंजे ख़्यालु आहे त पोइ पीडीएम खां खिली मोकिलाइण लाइ इजलास थींदो। अच्छा, पोइ मतिलबु 11 अप्रैल ते जेको इजलास करणो, उहो बि कोई का त उमेदु आहे? श्री रहमान साहिब अञा ताईं चवनि थी पयूं त पीएमएलएन खे जेको आहे उहो पंहिंजी जीअं नज़रसानी करणु खपे, पंहिंजे हिन एटीट्यूड खे, पंहिंजी हिन सियासत खे, माना अञा ताईं माना पीपल्स पार्टी का अञा ताईं उमेद में आहे त शायदि हो मञी वञनि त 4 अप्रैल ते कोई अहिड़ो थोरो फ़ैसिलो थी वञे जो 11 अप्रैल ते सॉरी त काथे श्री रहमान साहिबा जहिड़ा माण्हू ॿिन्ही पार्टियुनि में, नवाज़ लीग ऐं पीपल्स पार्टी में, उहो चाहींदा त इहो इतिहाद बरक़रार रखे। ही कुझु हिकिड़ा डेमोक्रेट्स सॾाईंदड़ जेके असांजा पार्लियामेंटेरियंस या पॉलिटिशियंस आहिनि, ही चाहींदा त पॉलिटिकल फोर्सिस, सिविलियन फोर्सिस जो पाण में ठाह रहे, ऐं त जीअं हिननि अकेला थी त कमज़ोर थी वञनि था, पोइ हिननि खे सहारा ॻोल्हणा पवनि था जॾहिं अकेला थी पवनि था। त लामुहाला पीपल्स पार्टी नवाज़ लीग जॾहिं गॾिजनि थियूं त हिकिड़ी ताक़त बणिजनि थियूं, यानी ताक़त में इज़ाफ़ो थिए थो। त श्री रहमान साहिबा जी ही ज़ाती ख़्वाहिश बि थी सघे थी, पर जीअं मूं चयो त थी सघे थो त कुझु माण्हू ॿिन्ही पासनि खां पुल जो किरदारु अदा कनि, पर आउं सम्झां थो घणो पाणी पुलनि जे हेठां गुज़री चुको आहे, ऐं जेका ॿोली ऐं जेको लहजो इस्तेमालु थिए पियो ख़ासि तौर ते नवाज़ लीग पारां, उनखां पोइ वापसी मूंखे घटि इम्कान नज़र अचे थो। लेकिन बहरहाल नामुमकिन दुनिया में का शइ। हूअं राब्तो त थियो आहे नवाज़ शरीफ़ साहब जो मौलाना फज़ल रहमान साहब त हाणे छा सियासी सूरत आहे? मौलाना फज़ल रहमान ते त ख़ुदि इल्ज़ामात पीपल्स पार्टी लगाए छॾिया आहिनि। माना ॿिए लफ़्ज़नि में नवाज़ लीग खे फिराइण वारी या पीपल्स पार्टी खां परे करण वारी जी जेका साज़िश जेका आहे या ॻाल्हि जेका आहे, उहो शायदि पीपल्स पार्टी उनजो इल्ज़ाम मौलाना ते रखे पई, लेकिन मौलाना साहब त ख़ुदि तनक़ीद पीपल्स पार्टी करे पई। नवाज़ शरीफ़ ऐं मौलाना जा राब्ता त हिकिड़ी ॿी शइ आहे।
ऐं पोइ मौलाना खां सिहतयाबी लाइ त ज़रदारी साहिब बि ॻाल्हायो आहे, लेकिन आई थिंक के शयूं हाणे कुझु अगरि ठा थियो बि त वरी हिकिड़ो वक़्ती ठा हूंदो, हिननि में पाण में सर्चा हाणे ॾुखियो लॻे थो। मुंहिंजे ख़्याल में पीपल्स पार्टी लीडरशिप वटि कुझु ॿी प्लानिंग आहे ईंदड़ पावर मतिलबु पॉलिटिक्स जे हवाले सां, कुझु रीअलाइनमेंट्स सोचीनि पिया त कीअं पंजाब में पंहिंजी नवाज़ लीग खां सवा कीअं जुदागाना हैसियत कीअं ठाहिजे। हीउ जेको जहांगीर तरीन वारो सॼो तरदीद ई थी वई, जहांगीर तरीन त ज़ाहिर तरदीद कई आहे, लेकिन इहा कोशिशूं बहरहाल ज़ाहिर कनि थियूं। पाण जहांगीर तरीन राज़ी न थियो हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे, लेकिन हीअ कोशिशूं इहो महसूसु कराइनि थियूं त पीपल्स शायदि ज़रदारी साहिबु पंजाब में का नई अलाइनमेंट ठाहिण जी कोशिशि पियो करे माइनस नवाज़ लीग। ठीकु आहे जहांगीर तरीन वारी ॻाल्हि ते त अचूं था पिया। हिकिड़ो इन में सुवाल आहे त जेको यूसुफ ज़गलानी साहिबु चवनि था, मिसाल ॾिसो न, थोरी तव्हांजी ॻाल्हि कटिया थो, मिसाल पंजाब में अगरि पीपल्स पार्टी ईअं सोचे त भई क्यू लीग आहे, कुझु इंडिविजुअल्स आहिनि, सराइकी बेल्ट जा कुझु इंडिविजुअल्स आहिनि, अगरि जहांगीर तरीन साहिबु पीपल्स पार्टी में न बि अचे पर सुभाणे हिकिड़ो जहांगीर तरीन ग्रुप ठहे PTI मां, उहो गॾिजे इताद करे, अच्छा ख़ुदि PTI मां कुझु MNAs जॾहिं उम्मीदवार हुकूमत ख़तमु थिए त टुटी अचनि, त हिकिड़ो GDA जेको आहे पंजाब जी सतह ते, ग्रैंड डेमोक्रेटिक अलायंस जेको आहे GDA जीअं सिंध में ठहियलु आहे पीर साहिब पगारे जी सरबराही में, अगरि पीपल्स पार्टी पंजाब में को GDA MDA DDA जेको बि नालो हुजे त हू पंहिंजो हिकिड़ो इतिहाद ठाहिनि वर्सिस नवाज़ लीग, ऐं इलेक्शन जे वेझो अची पोइ थी सघे थो PTI ऐं हू GDA जेको आहे पाण में गॾिजी पनि, पंजाब जो GDA। ठीकु आहे सर। ऐं सर जहांगीर तरीन सां जी ॻाल्हि हले थी पई त जहांगीर तरीन सां गॾु त अॼु जेके वरी ॻाल्हि तव्हांजी कटिया पियो, सॉरी माफ़ु कजो, मूंखे ख़्यालु पियो अचे। ॾिसो जीअं सिंध में थींदो आहे त पीपल्स पार्टी वर्सिस ऑल, हिकिड़े पासे पीपल्स पार्टी हूंदी आहे, ॿिए पासे सिंध में बाक़ी सभु तक़रीबन गॾिजी पवंदा आहिनि, सिधो इतिहाद न बि कनि त सीट एडजस्टमेंट कंदा आहिनि, इहे सभु शयूं थींदियूं आहिनि। त पंजाब में बि नवाज़ लीग वर्सिस ऑल जेका आहे को अलाइनमेंट या को सिचुएशन ज़रदारी साहिबु सोचे सघे पियो, ऐं शायदि सोचे रहियो हुजे या ॿिया सोचे रहिया हुजनि त नवाज़ लीग वर्सिस ऑल, जीअं सिंध में पीपल्स पार्टी वर्सिस ऑल, हिकिड़े पासे पीपल्स पार्टी बाक़ी सभु हिकिड़े पासे, पंजाब में हिकिड़े पासे नवाज़ लीग बाक़ी सभु हिकिड़े पासे, इहो हिकिड़ी केमिस्ट्री इलेक्शन थ्योरी हली सघे थी। ठीकु आहे सभु कॉलर सां बिकेगी मुनीर अहमद लगारी मीरपुर काज़मा जी। लगारी साहब छा सवाल हूंदो? वालेकुम अस्सलाम सर, कारी साहब का सवाल ये है तो वफाकी हुकूमत जो 1 मार्च का 25% पगारों वधायो है, तो उनमें से सूबन के हिदायत कई तो पगारों वधायो, मगर अञा ताईं सिंध हुकूमत अहिड़ो नोटिफिकेशन कोन कढियो आहे, इन बारे में कारी साहब खां पुछणो। ठीकु आहे लगारी साहब। सही, सूबाई हुकूमतूं कानून मूजिब त को पाबंद न आहिनि, त वफ़ाक़ी हुकूमतूं अगरि वफ़ाक़ी हुकूमत पंहिंजे मुलाज़िमिन जी पगार घटाए थी वधाए थी त सूबाई हुकूमत पाबंद कोन आहिनि, बाक़ी ज़रूरत जे हिसाब सां पंहिंजो डिसीजन खणी, मतिलबु को पाबंदी न आहे, को वफ़ाक़ी हुकूमत जी हिदायत हिते हलंदी कोन क़ानूनी तरह। बाक़ी हाणे रिवायत इहा ई आहे त वफ़ाक़ वधाईंदो आहे त सूबा वधाईंदा आहिनि। अच्छा भई जेको यूसुफ अगलानी ते पाण ॻाल्हि कई त यूसुफ अगलानी साहिब जो जेको इहो चवणु आहे त नून लीग पाण इस्तीफ़ो न पई ॾियणु चाहे ऐं मलबो असांजे मथां किरायो आहे, त हीअ जेका थ्योरी जेका पहिरियां हली हुई त शायदि को अहिड़ो तरीक़े सां PDM खे टोड़ियो वञे जो मलबो पीपल्स पार्टी जे मथां छॾियो, सभिनि खे ख़बर हुई त पीपल्स पार्टी इस्तीफ़ो कोन ॾींदी। यार हिन में ॾिसो, नवाज़ लीग जो वॾो टारगेट हींअर केरु हुजणु खपे? इमरान ख़ान ऐं खेसि आणींदड़, ठीकु आहे न। इमरान ख़ान नवाज़ लीग लाइ जेको असल हदफ़ आहे उहो छा आहिनि? ख़ान हुकूमत ऐं ख़ान हुकूमत जा सपोर्टर, त इन वटि पीपल्स पार्टी ॾे करे हुनखे कहिड़ो फ़ाइदो थियो? आउं इहा थ्योरी नथो सम्झां। ॾिसो, कॉमन सेंस जी ॻाल्हि आहे, नवाज़ शरीफ़ खे प्रॉब्लम इमरान ख़ान खां हींअर वधीक आहे या आसिफ़ ज़रदारी खां? ज़ाहिर आहे इमरान ख़ान खां वधीक प्रॉब्लम आहे, हिन वक़्तु इमरान ख़ान खे सपोर्ट कंदड़नि खां। हिन वक़्तु सो हुते बि टारगेट। अच्छा, पोइ इहो जेको अगरि मुबैना तौर ते जेका तव्हां थ्योरी चओ पिया त हीअ ॼाणी वाणी पीपल्स पार्टी खे हिकिड़ो ख़राबु करण लाइ इहो सॼो थियो,
पोइ इन में छा नुक़सानु कंहिंखे थियो? नुक़सानु त PDM खे थियो। जी हाँ, ज़्यादा चलो पीपल्स पार्टी खे थियो बि, मिसाल मिनट लाइ मञी वठूं त डील कई आहे कुझु जेको बि कयो आहे। चलो उहो त पीपल्स पार्टी वारा पंहिंजो पाण जवाबु ॾींदा माण्हुनि खे, पर वधीक नुक़सानु त PDM खे थियो। PDM खे नुक़सानु थियो त नवाज़ लीग खे नुक़सानु थियो, नवाज़ लीग खे नुक़सानु थियो त माना इमरान ख़ान खे फ़ाइदो थियो। सो इहा थ्योरी आहे कीअं? त मूंखे थ्योरी मंतक सम्झ नथो अचे त ही नवाज़ लीग साज़िश करे पीपल्स पार्टी खे ख़राबु करण जी कोशिशि कई आहे। मूंखे लॉजिक सम्झ नथो लॉजिक इन जे पोयां सम्झ में नथो अचे। ठीकु आहे सर। अच्छा, जहांगीर तरीन जी पाण ॻाल्हि कई त जहांगीर तरीन साहिब सां त मुलाक़ात करणु अॼु PTI जा ई कुझु मेंबर हुया, राजा रियाज़ साहब बि हुया हुते, ऐं कुझु ॿिया मेंबर बि हुननि सां गॾु हुआ, जंहिंजी लिस्ट जेका आहे उस्मान बुज़दार साहब तयारु करे छॾी आहे। उस्मान बुज़दार साहब प्राइम मिनिस्टर सां मिलंदा अॼु, ऐं उन ते डिसीजन वेंदो त इहे जेके जिन सपोर्ट कई आहे जहांगीर तरीन सां गॾु कोर्ट में वञी करे उन्हनि जो छा करणु खपे। ॾिसो, ॿ हिन जा मामलात आहिनि। हिकिड़ो मामिलो त इहो आहे त अगरि त ॾिठो वञे त भई जहांगीर तरीन हिकिड़ो सीनियर माण्हू हो, PTI जो पार्टी कॉमरेड हो। अगरि हुन ते को केस आहे त हुन सां गॾु PTI जा हुनजा पुराणा जेके कुलीग्स आहिनि उहे गॾु हलिया विया त को आसमान त कोन किरी पियो। शहज़ाद अकबर साहब जो बि इहो ई चवणु, शहज़ाद अकबर साहब बि इहो चए पियो त अगरि हू बि न हुजे आयत साहब जो चङो मुड़ुसु त हू बि वञे आहे जहांगीर तरीन सां गॾु। ठीकु आहे, इहो असांजे मुल्क में रवाज इहो आहे। हीअ ॻाल्हि ईअं आहे, एसि ताईं ठीकु थी वियो। इमरान ख़ान साहब खे बि ईअं ॾिसणु खपे, पर जे इमरान ख़ान साहब ईअं ॾिसे थो त मुंहिंजे ज़हन में त हिकिड़ो ॿियो सुवालु ईंदो न, ऐं शायदि माण्हुनि जे ज़हन में बि अचे त भई तव्हां कल्ह ताईं चओ पिया तो ये जो करप्शन के केस से आज़ाद होकर आते हैं इन पर आप फूल पत्तियां निछावर करते हैं। जो हमजा शहबाज से तनकीद कई तो उनके छो माण्हू आदरभा करण वञनि था। तो जहांगीर तरीन कहिड़ो जेको आहे इनकलाब जी राह में जेल वियो, कोर्ट में वियो। 18 अरब अकॉर्डिंग टू गवर्नमेंट 18 अरब मनी 18 अरब लॉन्ड्रिंग रुपए जी मनी लॉन्ड्रिंग, करप्शन, फ्रॉड, इहे केसेस आहिनि जहांगीर तरीन साहब ते। जी हा। तो उन सां गॾु अगरि कोर्ट में विया आहिनि माण्हू PTI जा, तो हिकिड़ो इनकलाब लाइ जहांगीर तरीन साहब ते केस हले पियो, त इनकलाब आणण जी कोशिशि कई। हुन त मनी लॉन्ड्रिंग जो केस आहे। त हू जेका मंतक इमरान ख़ान ॾिए थो त कौम मेरा साथ दे, यानी शहबाज शरीफ या नवाज शरीफ या हमजा शरीफ अगरि केस करप्शन केसिस में ॿाहिरि अचनि था त उनजे आदरभा लाइ न वेंदा कयो, त पोइ जहांगीर तरीन सां गॾु छो विया आहियो? माना पंहिंजा ठीकु आहे। सभु कॉलर नज़र अगरि इस्माइल लगारी डहरकी मां। जी लगारी साहब, छा सवाल हूंदो? सर अली कादर साहब का सवाल इहो आहे त अॼु MPA खुरम लगारी साहब जो हिकिड़ो बयानु आयो आहे। उन इहो चयो आहे त असांखे जेको जहांगीर तरीन साहब हुकुम कंदो असां उहो कंदासीं। असां जहांगीर तरीन सां गॾु आहियूं। मुख़्तलिफ़ मतिलबु 3 खां 35 माण्हू ॿुधाए पियो। तो इन हवाले सां थोरो अली कादर साहब तबसरो करे। सभु जहांगीर तरीन साहब कहिड़े लगारी साहब जो MPA कहिड़ो लगारी साहब? उतां जो पंजाब जेके लगारी साहब जी ॻाल्हि कंदा त उहे जेके आहिनि उहे चओ क्लेम कंदा पिया। अली साहब इन साईं जे सवाल सां जहांगीर तरीन जी ॻाल्हि थी पई। साईं जहांगीर तरीन साहब जो चवणु त मां त दोस्त तुम, मूंखे दुश्मन ठाहिण जी कोशिशि न कई वञे। अगरि मूंसां कुझु थियो त PTI खे सभ खां वधीक नुक़सानु पवंदो। ईअं ई साईं जो इरफान सील शिदात कोर्ट मां सवालात अहिड़े क़िस्म जो जहांगीर तरीन जो केस दाख़िल थियण बावजूदि अञा बि PTI में रहंदो या सिर्फ़ु इमरान ख़ान खे ब्लैकमेल पियो करे या धमकियूं ॾिए थो अहिड़े क़िस्म जी ॻाल्हियूं करे? ॾिसो, जहांगीर तरीन किथे वञे? जहांगीर तरीन लाइ त हिकिड़ो वॾो सुवालु आहे। 10 साल ही जेका पहिरीं साईं जिन्हनि फ़ोन कयो लगारी साहब जेको डहरकी मां, त ॾिसो ग्रुप त आहे न जहांगीर तरीन जे ज़ाती दोस्तनि जो बि, ऐं सराइकी बेल्ट में कई माण्हुनि ते ज़ाती थोरा बि आहिनि जहांगीर तरीन जा। हुननि खे टिकट वठी ॾियणु, हुननि जी माली मदद, रुको इमरान ख़ान साहब जी त कैंपेनिंग में मदद करणु, कैंपेनिंग में मदद, सभु कुझु थियल आहे। त उहो हिकिड़ो ग्रुप त आहे, पर हू ग्रुप एतिरो वॾो न आहे PTI में जो हू टॉपल करे छॾीनि गवर्नमेंट। हाणे मिसाल पाण वठूं त अगरि पंजाब असेंबली में जहांगीर तरीन पंहिंजा, हाणे जेको लगारी साहब जंहिंजी MPA जो ज़िक्र पिया कनि, उहो चए थो 30 MPA, भले 30 न हुजनि, 20 हुजनि, ठीकु आहे। हाणे 20 MPA 15 MPA अगरि जहांगीर तरीन साहब वटि बि आहिनि, अगरि क्यू लीग बि गॾिजी वञे, पीपल्स पार्टी बि गॾिजी वञे, पोइ बि अक्सरियत त नथी ठहे। नंढियूं पार्टियूं खणी पवंदियूं जेसि ताईं नवाज़ लीग न अचे। हा, नवाज़ लीग अचे ऐं जहांगीर तरीन गॾिजनि, पोइ क्यू लीग जी बि ज़रूरत न आहे। हा, पोइ पीपल्स पार्टी जी बि ज़रूरत न आहे। हा। सो क्वेश्चन इहो आहे त ऐं फ्यूचर कंहिंजो आहे? जहांगीर तरीन साहब पाण बि ख़ैर एतिरो पोड़ो कोन्हे, लेकिन चङी उमिरि जो आहे, पर हुनखे पंहिंजे पुट जी सियासत बि ॾिसणी आहे, पंहिंजा फ्यूचर जा बिज़नेस इंट्रस्ट बि ॾिसणा आहिनि। हू इमरान ख़ान खे अञा बि चए थो त आऊं
PTI जी सिफ़नि में ई आहियां, मूंखे छो था पथर हणो? जी हा, पाण इमरान खान अञा तव्हांजो आशिक़ आहियां, मूंखे पथर छो था हणो? इमरान खान खे अपील बि कई अथऊं त इंतकामी कार्रवाई खे बेनकाब कयो वञे, मुंहिंजे ठीकु ख़िलाफ़ जेका बि थिए। माना उहो अञा ताईं इहो न पियो चए त इमरान खान हुन सां इहे जुट कराए पियो, चए पियो तव्हांजे इर्द गिर्द माण्हू आहिनि। हाणे जेको ग्रुप हुआ शाह महमूद कुरैशी साहिब जो ग्रुप ऐं पोइ जहांगीर तरीन साहिब जो ग्रुप, त बेसिकली ईंदड़ ॾींहंनि में जहांगीर तरीन जो हिकिड़ो रोल त पंजाब में किथे ठही सघे थो, पर उहो केमिस्ट्री कीअं ठहंदी उहो अञा ॾिसणो आहे पाण खे। अगरि जहांगीर तरीन साहिबु टिपणी अची पीपल्स पार्टी में वेही रहियो, पोइ आउं नथो सम्झां त हुनखे को वारो खाईंदो। हू पंहिंजी का इंडिपेंडेंट हैसियत अगरि ठाहिण में कामयाबु थी वियो, मिसाल हू 20-25 MPA या 10-12 MNAs ठाहे PTI जे अंदरि ई धड़ो ठाहिण में कामयाबु थी वियो, त थी सघे थो का लॉटरी खुली पए जहांगीर तरीन साहिब जी, थी सघे थो का लॉटरी निकिरी अचे। जी हा, इन में हिकिड़ो नंढो सवाल, ऐं अगरि मूंखे ईअं लॻे थो त अगरि नवाज़ शरीफ़ खे बि चॉइस करणी पइजी वञे, क्यू लीग ऐं जहांगीर तरीन, क्यू लीग पीपल्स पार्टी, हाणे पीपल्स पार्टी बि क्यू लीग पीपल्स पार्टी ऐं जहांगीर तरीन जे विच में, त हू जहांगीर तरीन सां नवाज़ लीग ठाह करे वठंदी। छाकाणि जहांगीर तरीन हिकिड़े फ़र्द जो नालो आहे, भले ग्रुप हुजेसि, उहो को पार्टी वार्टी कोन्हे। जी हा, जी हा। पोइ सभु इन में नवाज़ शरीफ़ ऐं जहांगीर तरीन में पुल जो किरदारु त पीपल्स पार्टी अदा करे सघे थी न, अगरि ही राब्ता अचनि था पिया, जेकी ॻाल्हियूं अचनि थी पियूं। पीपल्स पार्टी छो पुल जो राब्तो कंदी यार? जहांगीर तरीन को उहो थोरी आहे को किथे को जुड़िया बाज़ार में को नंढड़ो दुकानदार थोरी वेठो आहे यार। जहांगीर तरीन सां राब्ता 100 तरीक़े सां थी सघनि था। ऐं हू शुगर इंडस्ट्री जो माण्हू आहे, शरीफ़ ख़ानदान जी पंहिंजी शुगर इंडस्ट्री आहे, कारोबारी हिसाब सां बि, सियासी हिसाब सां बि, ज़ाती हिसाब सां बि एतिरो अरसो हीअं लंडन में वेही आयो आहे जहांगीर तरीन साहिबु। नवाज़ शरीफ़ उते ई वेठो हो, हिते त ख़बर पए थी केरु कंहिं वटि वञे पियो, उते कहिड़ी ख़बर? जी हा, ठीकु आहे सर। ऐं सभु कल्ह हिकिड़ो शेख रशीद साहिबु जेके, पर जहांगीर तरीन मुंहिंजो ख़्यालु आहे तकड़ि न कंदो, कंहिं बि पार्टी में वञण जी तकड़ि न कंदो, न्यूट्रल रही थी पंहिंजो ग्रुप ठाहींदो, पंहिंजो ग्रुप ठाहे सघे थो। ठीकु आहे अली साहिबु, कल्ह शेख रशीद साहिब खां इहो ई सुवाल के प्रोग्राम ते कयो वियो त तव्हां जेको छो जो इंटीरियर मिनिस्टर आहिनि जहांगीर तरीन, अञा हिकिड़ी ॻाल्हि कटियां था, तव्हांजी बार बार माफ़ कजो ॻाल्हि कटियां वियो, ऐं पाण ट्यूबलाइट थिया पियो, थोरी थोरी देरि में ख़्यालु अचे पियो त जहांगीर तरीन ॾिसंदो त सघारनि हल्कनि जो असांजा जेके सघारा इदारा आहिनि उन्हनि जो इमरान ख़ान ॾे कॾहिं रवैयो मटिजे थो ऐं केतिरो मटियो आहे, वेट कंदो। छाकाणि त उते जहांगीर तरीन साहिब जा बि सुठा लाॻापा आहिनि। सो जहांगीर तरीन साहिबु अगरि हुतां सिग्नल आया त पोइ इमरान ख़ान जे ख़िलाफ़ु जेको कुझु ॻाल्हाईंदो उहो सभु ॿुधंदो, उहो दुनिया ॾिसंदी। जी हा। ऐं सभु इहो ई शेख रशीद खां सवाल थियो त शेख रशीद साहिब खां पुछियो वियो त तव्हां जेको आहे उहो पॉलिटिकल टर्मोइल नथा ॾिसो पंजाब जे अंदरि, अगरि तव्हां जहांगीर तरीन में अहिड़े नमूने सां हथु विझो था, पकड़ियो था पिया, त हुननि वरी पंहिंजी मिसाल ॾेई चयो त मां जेको बेनज़ीर भुट्टो जे ज़माने जेको 7 साल कैद थी, मूंखे कंहिं अची ॿुधायो तव्हांखे 7 साल कैद थियण वारी आहे, मां पोइ हिते बि ॾिठो त मूंसां गॾु हिकिड़ो MNA MPA न हो, मां हालांकि सभिनी खे ख़तु लिखियो हुयो, त हुननि जो चवणु त माना जहांगीर तरीन साहिबु अकेलो ई रहंदो, को पार्टी खां ॾाढी दूरी आहे, कुझु अहिड़ो न करे सघंदो। सही, हिकिड़ो त अलाए छो शेख रशीद साहिबु पंहिंजी भेट जेका जहांगीर तरीन सां करे पियो, को कंपेरिज़न ई न आहे। शेख रशीद साहिबु वीचारो असां वांगुरु ईअं हुन सां कीअं छो MPA ऐं MNA बीहनि आहे। जहांगीर तरीन जेको आहे उहो शुगर बैरन आहे, टाइकून आहे, हिकिड़ो वॾो सनतकार आहे, वॾा हुनजा कनेक्शन्स आहिनि। अलाए छो भेट पियो करे पंहिंजी ऐं जहांगीर तरीन जी, भेट ई ग़लति आहे। ठीकु आहे। ऐं अगरि हिकिड़ो बि MPA MNA न बीहणो हुजे हा त अॼु जेका पेशी थी जहांगीर तरीन साहिब जी, उन में जेका हालां 8 खां 10 PTI जा पार्लियामेंटेरियंस हुआ हुन सां गॾु, त छो विया? जी हा, राजा रशीद साहिब त न वञनि हा। जी हा, राजा रियाज़ साहिब जो त बाक़ाइदा क्लेम हो त PM साहिब खे त हीअ जेको इंतकामी कार्रवाई हू त चवंदा, हालांकि PTI जा मेंबर थी वियो त चवंदा इंतकामी कार्रवाई थिए थी, पोइ हिनखे PM खे रिक्वेस्ट कनि था पिया, हू पंहिंजो ई उन्हनि जे जेके, छाकाणि त राजा रियाज़ वग़ैरह खे वठी अचण में PTI में जहांगीर तरीन जो किरदारु हो न। जी हा, जी हा। हींअर जेका PTI आहे, पंजाब सरकार ठाहिण में वॾो किरदारु, हींअर जेका PTI आहे इनखे माना आउं सम्झां थो त 50% त जहांगीर तरीन ठाहियो आहे। जी हा, अली साहिबु अंसार अब्बासी साहिब जी बि हिकिड़ी रिपोर्ट हुई पंहिंजी जंग में, उन्हनि जो बि इहो ई क्लेम करणु त पंजाब में उस्मान बुज़दार खे जेको आहे अकॉर्डिंग टू सोर्सिस त उस्मान बुज़दार खे जेको आहे उहो फाइनल वार्निंग मिलियल आहे फ्रॉम इमरान खान। सही, ॾिसो इमरान ख़ान साहिबु अलाए छा जी वार्निंगूं ॾिए पियो, छा पाण अहिड़ो छा पियो करे मथे जेको बुज़दार हेठि न पियो करे, मूंखे सम्झ नथी अचे। वार्निंगूं जंहिं माण्हू में जेतिरी कैपेसिटी आहे, तव्हां स्पिन बॉलर खे जेको आहे चओ त तूं फास्ट बॉलर थी वञे, आख़िरी वार्निंग आहे फास्ट बॉलर थी नथो सघे, हुनजी स्पीड ई कोन्हे एतिरी। त
ऐं पोइ वार्निंग ॾेई छा करे वठंदो? आउं इहो सम्झां थो त अगरि बोज़दार साहिब खां इस्तीफ़ा ॾियारियो, जेके माण्हू चवंदा आहिनि न से बोज़दार साहिब खे को रूहानी आशीर्वाद आहे, त आउं हमेशह चवंदो हुउसि त बोज़दार साहिब उस्मान बोज़दार साहिब खे रूहानी आशीर्वाद हूंदो न हूंदो मूंखे ख़बर न आहे उन ॻाल्हि जी, पर हिकिड़ो सियासी आशीर्वाद हुनखे इहो आहे त हिकिड़े नुक़्ते ते पंजाब हुकूमत बीठल आहे। अगरि बोज़दार साहिब खां इस्तीफ़ा वरितो इमरान ख़ान साहिब वठि थी वेंदी त ॿियो पंहिंजो PTI जो चीफ मिनिस्टर चूंडाइण सवलो कमु न थींदो, वॾी वठवट थींदी। सो इन करे उहो छेड़े ई नथो, स्टेटस को आहे बसि हले पियो, हलणु ॾे पियो। जी हा, ठीकु आहे सर। ऐं सर अॻिते वधूं त पंहिंजो CCI जी अॼु काउंसिल ऑफ कॉमन इंटरेस्ट जी अॼु मुलाक़ात हले थी पई, पंहिंजे में CM असांजो मुराद अली शाह बि हुते वियल आहिनि, लेकिन सोर्सिस वटां इहा ॻाल्हि अचे थी त पॉपुलेशन खे उहो नोटिफाइड कंदा, जेका आज़ादी जा आदमशुमारी जा जेके अंग अखर आहिनि उनखे नोटिफाइड कंदा। पर हाणे अॻ में थोरी देरि पहिरियों उस्मान पंहिंजो मुर्तज़ा वहाब साहिब त तनक़ीद करे विया त सिंध जो ऐं बलूचिस्तान जो साॻियो उन्हनि पंहिंजो नैरेटिव रखियो त सिंध बलूचिस्तान जो ॿिन्ही जो जेको आहे उहा आज़ादी घटि ॾेखारी वई आहे। आबादी सर बिल्कुलु सिंध खे बलूचिस्तान खे शदीद एतिराज़ात आहिनि, सिंध खे बि आहिनि त भई असांजी, ऐं इन करे हिन महिल ताईं हू जेके तकरारी आदमशुमारी हुई उहा अञा नोटिफाई न थी आहे, फ़ैसिलो न थी सघियो त पॉपुलेशन ते वरी सूमर ते ॿीहर इजलास उहो अच्छा अची वई ख़बर। हा त उहो ई मूं चयो पियो त शदीद सिंध खे एतिराज़ात आहिनि। हाणे मसइलो छा आहे, अगरि हुनखे नथा नोटिफाई कनि त सिंध हुकूमत जी त फरमाइश या ख़्वाहिश आहे, उस फरमाइश जेका हिन महिल ताईं आहे त भई तव्हां जेके आहिनि सैंपल ठाहियो, सैंपल ब्लॉक जी वरी आदमशुमारी करे ॾिसो, तव्हांजी आदमशुमारी सही न थियल आहे। माना छा इहो वफ़ाक़ी हुकूमत मञंदी त वरी हिकिड़ो नओं सिलसिलो आहे, पूरी एक्सरसाइज़ आहे, ऐं वाक़ई में अगरि उहा आदमशुमारी सही न निकिती त पोइ सॼे मुल्क जी ॿीहर आदमशुमारी। हाणे इन में तव्हांजा बल्दियाती इदारा बि रुकियल आहिनि, हिन में तव्हांजी ॿिया बि खोड़ सारा मसइला आहिनि, आदमशुमारी NFC ॿिया खोड़ सारा मामला तव्हांजा आदमशुमारी जे करे रुकियल आहिनि। अच्छा, अगरि सिंध हुकूमत मञी वठे थी त पोइ सभु हिते सिंध में गोड़ कंदा त पीपुल्स पार्टी सरकार यू टर्न वरितो आहे, हेतिरा महीना साल खामखा में गोड़ पे कयो, अगरि मञिणो हो त अॻु में मञी वठो आहे। अदालत सगोरियुनि जा बि प्रेशर आहिनि त बाबा हिकिड़े पासे कयो, अदालत जो बि प्रेशर आहे त तव्हां आदमशुमारी जो नोटिफाई कयो, छो नथा नोटिफाई कयो, CCI खे नोटिफाई करिणो आहे नोटिफाई कयो। सो ॿिन्ही सूरतनि में प्रॉब्लम आहे आदमशुमारी ही। जीअं असांजे मुल्क जा खोड़ मामला जेके न उगला जाए न निगला जाए, त आदमशुमारी हिन महिल असांजे मुल्क में वरी हिकिड़ो अहिड़ो मसइलो आहे जो न उगला जा रहा है न निगला जा रहा है। जी हा, माना हिते बि किथे न किथे कॉम्प्रोमाइज़ थींदो हिन ते बि वञी। कॉम्प्रोमाइज़ त सिंध सरकार खे ई करिणो आहे, करे वरिते त करे वरिते। ठीकु आहे सर। ऐं पर पंहिंजे मुर्तज़ा वहाब हिकु ॿी बि पॉइंट रखी, उन्हनि जो चवणु त असां CCI में जेको आहे उहो जेको रोलड़े में शिकार लॻा पिया आहिनि, जिन हॉस्पिटल्स जी तारीफ़ कई वेंदी उहे हॉस्पिटल्स हाणे ख़बर ई नथी पए त हलाए केरु थो, कहिड़े तरीक़े सां हलनि, उन्हनि जी बि चई असां मसइलो जेको आहे उहो रखंदासीं CCI में, उन ते बि अञा ताईं मां चवणु चाहियां। ॾिसो, CCI में मुराद अली शाह साहिबु ज़रूरु रखियो हूंदो, ही अदालती हुकुम ते थियो, पर हुकूमत वरी फ़ैसिला करे सघे थी। फेडरल हुकूमत खे हिते वॾी दिलि जो मुज़ाहिरो करणु खपे। ही हॉस्पिटल स्पेशली जेको आहे, जेको आहे NICVD जेको आहे, उहो हिकिड़ी सुठी परफॉर्मेंस ॾिए पियो। कोताहियूं खामियूं त हर जाइ ते थियनि थियूं, उते बि आहिनि, बट इफ ही हिकिड़ो सिंध सरकार जी निगरानी में सुठो हॉस्पिटल हले पियो त हिन खे छॾणु खपे। हिकिड़ी शइ मस थोरी ठीकु थिए थी त उनखे छो वरी नयो इंतिज़ामिया अचे, पोइ फेडरल हुकूमत हिकिड़ो बोर्ड ठाहे पई। असां वटि बोर्ड वोर्ड थोरी को शौकत खानम थोरी आहे जो बोर्ड हलाए वठंदो। ही सरकारी अस्पतालूं आहिनि, हिते प्रॉपर मैनेजमेंट अलाए कीअं ॿी मैनेजमेंट, सरकारी मैनेजमेंट खपंदी आहे। जी हा, जी हा, ठीकु आहे सभु कॉलन असां सां गॾु। हाशिम शाह हैदराबाद मां। जी शाह साहब, छा सवाल हूंदो? सर अस्सलाम वालेकुम। ऐं सभ खां पहिरीं त मोहतरम साईं अली क़ारी साहिब जिन खे पंहिंजी अख़बार जी 2 सालगिरह ऐं टाइम न्यूज़ जी पहिरीं सालगिरह ते सुभाणे जेका थी रही आहे उन जूं दिलि जी गहराइनि सां मुबारकूं ॾेई रहियो आहियां। ऐं साईं जिन खे दिलि सां ऐं दुआ थो कयां त अलाह साईं हिननि खे अञा कामयाबियूं नसीब करे। ऐं सर असां वटि हिकिड़ो नारो आहे साईं जिन जे लाइ, जिते जिते अली क़ाज़ी उते रोशनियूं ऐं उते ख़ुशहाली। महिरबानी सर। जी शाह साहब, अलाह तव्हांखे आबाद रखे। वॾी महिरबानी। पंहिंजी अख़बार लाइ बि, टाइम न्यूज़ लाइ बि हिकिड़ो सिंधी मीडिया जो हिकिड़ो इदारो अॼु खां 2 साल अॻु शायदि सोचूं हा त अंदाज़ो न हो, पर अलाह बाज कई, सिंध जे माण्हुनि मोट ॾिनी। पंहिंजी अख़बार बि माशाल्लाह ऐं टाइम न्यूज़ बि तव्हांजे साम्हूं आहे। अलाह जो अहसान आहे, तव्हांजी महिरबानी शाह साहब।
ठीकु आहे साहब, कॉलर सां गॾु मोहम्मद अली पवर मीरपुर ख़ास मां। जी पवर साहब, छा सवाल हूंदो? वालेकुम अदा सभ खां पहिरीं अली काज़ी साहब खे पंहिंजी अख़बार जी 2 सालगिरह ऐं टाइम न्यूज़ जी जेको आहे 1 सालगिरह ते लख लख मुबारक हुजे। जी जी हेलो जी जी, आवाज़ अचे थो तव्हांजो। हा अर्ज़ु इहा सवाल इहो आहे त छा जहांगीर तरीन हाणे चौधरी निसार नून लीग लाइ थियो कि शायदि जहांगीर तरीन शायदि हाणे PTI खे जेको आहे सो अलविदा करे शायदि चौधरी निसार वारी जॻह ही मतिलबु बलारे PTI में जीअं नून लीग में चौधरी निसार हो। ठीकु आहे साईं पवन साहब, तव्हांखे बि लख लख मुबारकूं पंहिंजे अख़बार ऐं टाइम न्यूज़ जूं। साईं न अगेन तव्हां एप्पल एंड ऑरेंज खे भेट कयो पिया त सूफ़ बि गोल हूंदो आहे, नारंगी बि गोल हूंदी आहे, तंहिंजे करे ॿई हिकु जहिड़ा आहिनि। चौधरी निसार हिकिड़ी अलॻि फिनोमिना हो, जहांगीर तरीन हिकिड़ी अलॻि दुनिया आहे। चौधरी निसार हिकिड़ो इंडिविजुअल जेको सेल्फ राइटियस क़िस्म जो माण्हू हो, जंहिंखे पंहिंजी नक खां ॿाहिरि कुझु दुनिया नज़र न ईंदी, ऐं हुनजी का एतिरो वॾो पॉलिटिकल क्लाउट बि न हो जंहिंखे चइजे न त हुन जेको वॾो इलाइक़े में ॿियनि माण्हुनि ते असरु हुजे, पंहिंजो पॉपुलर बेस। हा, पंहिंजी तक ताईं त ठीकु आहे, पर MNA ते हारायो त अॼु ताईं हुन MPA जी सीट ते हल्फ़ बि न खयो आहे पंजाब असेंबली में। हुन चयो त मूंखे चीफ मिनिस्टर पंजाब कयो त आउं हल्फ़ खणा, अजीब शौक़ु आहिनि। जहांगीर तरीन हिकिड़ी ॿी दुनिया आहे, ऐं जहांगीर तरीन अञा ताईं तव्हां ॾिसो त हू पंहिंजे पाण खे PTI खां धार नथो करार ॾिए। जी हा, अच्छा PTI में बि एतिरी हिमत नथी थिए त भला करे चएसि त बाबा हाणे PTI जो तालुक़ु न आहे जहांगीर तरीन सां, PTI बि नथी चए। हाणे इहो ॿिन्ही खे केरु न केरु त रोके पियो न, जॾहिं रोकण वारा रोकणु बंदि कंदा त को हिकिड़ो इहो कमु करे छॾींदो। सो चौधरी निसार हिकिड़ी ॿी दुनिया हुई से, ॿी मखलूक जो नालो हो, ही हिकिड़ी ॿी मखलूक आहे जहांगीर तरीन। ठीकु आहे सर। ऐं सर पोइ इन में अहिड़ा जॾहिं प्लेटफॉर्म खुलनि था जहांगीर तरीन जहिड़ा अहिड़ा, त पोइ वाक़िअतनि पार्टियूं जेके पार्लियामेंट जे अंदरि जोड़जक में यकीन रखनि थियूं उहे एक्टिव थींदियूं, पीपल्स पार्टी एक्टिव थींदी, पीपल्स पार्टी जहांगीर तरीन खे लोअर करण जी कोशिशि कंदी, त इहो त नज़र ईंदो पोइ हाणे ज़ाहिर आहे लियोर करे कोशिशि त थी डेफिनेट। हीअ जेको शैला रज़ा कल ॻाल्हि करे ऐं पोइ हिते हटी वई, इहा ॻाल्हि हवा में न हुई। ऐं आउं नथो सम्झां त शैला रज़ा पंहिंजे मुंहुं इहो ट्वीट कयो हूंदो त जहांगीर तरीन अचे पियो, पोइ हीअं थी वेंदो हू थी वेंदो, इहो बिल्कुलु करे छॾींदो। हिकिड़ो मार्केट में फिलर आयो हो, ऐं इन मां शायदि इहो बि ॾिसणु मक़सूदु हो त जहांगीर तरीन हिन ते माठ रहे थो, छा रिएक्शन ॾिए थो। सो जहांगीर तरीन जी तरदीद करे छॾी। ऐं लेकिन ॻाल्हि इहा आहे त जेको तोड़ जोड़ जी सियासत आहे, ऐं इवन कॉन्स्टिट्यूंसी पॉलिटिक्स में बि अगरि नवाज़ लीग जी सपोर्ट जहांगीर तरीन खे हुजे त पोइ सराइकी बेल्ट में कंहिं ॿी पार्टी जो बीहणु उहो बि ॾुखियो आहे। पूरे पंजाब में नवाज़ लीग जे साम्हूं हींअर ॾुखियो थींदो, लेकिन सराइकी बेल्ट जिथे सराइकी स्पीकिंग वोट आहे उते बि ॾिसो न, तक में सभु सराइकी ॻाल्हाईंदड़ न आहिनि, उते पंजाबी ॻाल्हाईंदड़ बि मौजूदु आहिनि। सो नवाज़ लीग जो वोट बैंक सॼे पंजाब में आहे। लेकिन अगरि जहांगीर तरीन सां कोई केमिस्ट्री या इक्वेशन्स जुड़नि थियूं त पोइ त पंजाब जी हा बिल्कुलु ठीकु आहे, जेको हमेशह तव्हां चवंदा आहियो त दो ई ॾाईंदा। ठीकु आहे सभु कॉलर सां गॾु शबीर हुसैन कादरी लाड़काना मां। जी कादरी साहब, छा सवाल हूंदो? साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। साईं अर्ज़ु इहो आहे त तव्हांखे मुबारक हुजनि लख लख जो, तव्हां KTN ऐं कावस खे त आसमान ते पुॼायो, पर अॼुकल्ह तव्हांजी पंहिंजी अख़बार आहे टाइम न्यूज़, उनजो बि चैनल तमामु अॻिते सुठो वञी रहियो आहे, ऐं उनजे वास्ते तव्हांखे मुबारक हुजनि। ॿियो अर्ज़ु इहो त पीपल्स पार्टी जेको असांजो सेनेट में रवश अख़्तियार कई आहे, छा इन में अॻिते हली पीपल्स पार्टी मथां ख़राबु असरु न पवंदो? छो त पीपल्स पार्टी खे हाणे इहा उमेद आहे त मर्कज़ में कॾहिं बि हू पंहिंजे वज़ीर आज़म जो नथो मिलाए सघे। सो ठीकु आहे सही। ॾिसो पीपल्स पार्टी, तव्हांजो ख़्यालु आहे त हू हुननि जी ख़्वाहिश हूंदी ऐं हुननि वटि को कैलकुलेशन्स हूंदियूं त हू कीअं पंहिंजो को प्राइम मिनिस्टर किथे को तोड़ जोड़ में किथे आणण में कामयाबु थी वञनि, किथे को अरेंजमेंट्स कनि, रीअलाइनमेंट्स कनि। हाणे इहो त ॾिसो, हीउ जेको चेस गेम आहे, हिन में जेको शतरंज जी रांदि हूंदी आहे न यासिर, उन में इहो आहे त जेको तव्हां पहिरीं चाल हली आहे उहो ॿिए लाइ त हू हिकिड़ी चाल आहे, पर तव्हांखे उनखां चोथीं चाल जी बि
पहिरीं खां कैलकुलेशन हूंदी आहे ऐं तव्हांखे अंदाज़ो हूंदो आहे त ॿियो जेको आहे हीअ चाल हलंदो ऐं हुनजे मोट में हीअं हलंदसि। सो इक़्तिदारी शतरंज में बि लेकिन सिर्फ़ु हिकिड़ी ॻाल्हि, शतरंज जी रांदि में माण्हू विसारे विहनि था ऐं सियासत जी शतरंज में बि माण्हू विसारे विहनि था, त अकेलो न पिया खेॾो, अॻियां बि माण्हू खेॾनि पिया, जी हा, हू बि तव्हांजी चालनि खे ॾिसनि पिया। जी हा, ठीकु आहे। मतिलबु वन साइडेड गेम न हूंदी आहे, माण्हू सम्झंदो आहे त रुॻो आउं खेॾां पियो, पर गेम में त ॿियो तरफ़ बि त खेॾे रहियो हूंदो आहे न। ऐं सियासत जी शतरंज में त 8-10 माण्हू गॾु खेॾे रहिया हूंदा आहिनि हिक ॿिए जे ख़िलाफ़। अच्छा भी ANP कल्ह PDM मां अलविदाई कई, PDM मां इल्ज़ाम बि हईं त के पार्टियूं जेके आहिनि उहे पंहिंजी ज़ाती मुफ़ादनि लाइ PDM खे इस्तेमालु कनि थियूं पयूं। अॼु वरी ANP अनाउंस करे छॾियो त NA 249 तक जेको कराची में री-इलेक्शन बाई इलेक्शन थियणी आहे उन में असां PMLN खे सपोर्ट कंदासीं। मूंखे घणी इन जी डिटेल जी ख़बर न आहे यासिर, लेकिन इन जा ॿ सबब थी सघनि था। हिकिड़ो त लोकल ANP ऐं नवाज़ लीग वारे जे कैंडिडेट्स हुजनि, तंज़ीमूं हुजनि, उन्हनि जी का पाण में अंडरस्टैंडिंग हुजे, बहितर हुजे पीपल्स पार्टी खां। ॿी ॻाल्हि इहा आहे त ANP को नवाज़ लीग खे चिड़ाइण त न पई चाहे न, हुन त कंहिंजो नालो न खयूं। असफंदियार वली साहिबु थोरो हाणे मतिलबु हू जेको यार दोस्ती ऐं यारी दोस्ती में बि वारो ऐं ज़ाती रख रखाव वारी ॻाल्हि में बि अचे पियो, जेको कल गफ़ूर हैदरी साहिब बि चयो त शायदि ANP वारा ज़ाती कचेरियुनि में चवनि था त असां इन करे यूसुफ रज़ा गिलानी साहिब जो साथ ॾिनो त ज़ाती संगत बि का शइ थींदी आहे। माना हू ज़रदारी साहिबु जेको ख़ैबर पख्तूनख्वा नालो रखी ॾिनो हो सरहद खे, शायदि उहो थोरा लाला जेको आहे उहो पंहिंजो थोरो सम्झे थो पंहिंजो असफंदियार वली साहिबु, त हाणे ज़ाती तालुक़ बि हुननि जा ज़रदारी साहिबु आहिनि, लेकिन नवाज़ शरीफ़ साहिबु उहो फिटाइण त न चाहींदा। पॉपुलर पार्टी आहे ज़ाहिर आहे। ठीकु आहे अली साहब, कॉलर सां गॾु ज़ुल्फ़कार खाकी हैदराबाद मां। जी खाकी साहब, छा सवाल हूंदो? साईं हाणे अॼु त मुबारकबाद जो ॾींहुं आहे अली साहिब जी ख़ुशी जो, अली साहिब जी कामयाबी जो, बल्कि असां वर्करनि जो ऐं सिंधी क़ौम जी कामयाबी जो ॾींहुं आहे। पंहिंजी अख़बार जी 20 सालगिरह सम्झो त हाणे शुरू थी वई, ऐं अलावा नेकी डे टाइम न्यूज़ जी पहिरीं सालगिरह। सो असीं हिकिड़ो शेर जवानी में ॿुधंदा हुआसीं, बोर्ड ते विचन ते लिखियलु हूंदो त मैं अकेला ही चला था जानिबे मंज़िल मगर लोग आते गए कारवा बनता गया। सो तमामु वॾो हिकु मार्कतल वारा कमु आहे चैनल खे लॉन्च करणु, अख़बार खे कढणु। हिन दफ़ाकशी दौर में जॾहिं त माण्हू यकीन करियो त वॾनि वॾनि अख़बारनि खे ॾिसनि कोन था। ऐं टावर मार्केट में तक़रीबन रोज़ पंहिंजी अख़बार वठंदो आहियां ऐं साइकिल वारे खां उनखां पुछंदो आहियां आख़िर खां त भई दियो ख़बर पंहिंजी अख़बार कैसी जा रही है। चई साईं अली काज़ी ने सबको मात दे दी। पोइ असांखे ॾाढी ख़ुशी थींदी आहे, छो असीं पाण हिन इदारे जो पार्ट आहियूं, हिननि जा वर्कर आहियूं, ऐं असांखे इहा ख़ुशी बि थींदी आहे त असांजो इदारो तरक़ी करे पियो। हाणे इन जी मुबारकबाद जेका आहे सा सची माना में त अली साहिब खे ॾियणु घुरिजे, जो कारवां जो रहबर हू आहे, पर अॼु उन्हनि वर्करनि खे ख़ासि करके अशफाक आज़िर साहिबु, फैज़ खोसो, इवन नूर जोखियो ऐं पंहिंजो यासिर, पर हर हिकिड़े वर्कर खे जेको आहे सो मुबारक ॾियां थो। ऐं गॾोगॾु हिकिड़ो मसइलो आहे सर, उहो बि रखिणो आहे त असां वटि टेक्स्ट बुक बोर्ड वारनि फारसी ॿोलीअ जो जेको इस्तेमालु कयो आहे किताबनि में, हुनजी हाणे मिसाल नथी ॾेई सघिजे, हर किताब में फारसी आहे, ख़ासि करे साइंस जे किताबनि में। तो अली काज़ी साहिब खे गुज़ारिश आहे त सिंध टेक्स्ट बुक बोर्ड वारनि खे चवनि त बाबा हीउ ट्रांसलेटर को अहिड़ो रखो जेको फारसी लफ़्ज़नि जा सिंधी में तर्जुमा कनि। मूंखे उमेदु आहे त अली साहिब मुंहिंजी इन सजेशन सां इतफ़ाक़ कंदा। मुंहिंजे साम्हूं ही जामेट्री जेको इस्तारो आहे त ॿ लफ़्ज़ आहिनि, इस्तक़राई ऐं इस्तख़राजी तरीक़ा। हाणे हिननि खां पुछो त फारसी में इंडक्टिव मेथड खे हुननि खे केरु सम्झंदो। सो बहरहाल इहे वॾा इशूज़ आहिनि। अली साहिब आवाज़ उथारनि था, वॾी महिरबानी, वरी वरी लख लख मुबारक हुजनि सर। ठीकु आहे काकी साहिब, महिरबानी। साईं खाकी साहिबु तव्हांखे मुबारक हुजे, सॼी टीम खे, ॾिसंदड़नि खे, पढ़ंदड़नि खे, सभिनी खे मुबारक हुजे। हीअ ॻाल्हि तव्हां सही पिया चयो त मतिलबु अगरि टेक्स्ट बुक बोर्ड वारा उहे छा छपीनि था, छा था कनि, उहो त हिननि जी कारकर्दगी पाण सभिनी जे साम्हूं आहे सिंध टेक्स्ट बुक बोर्ड जी। लेकिन हाणे अगरि फारसी में तर्जुमा थींदा ऐं मैथमेटिक्स बि जेका अगरि फारसी में, त हाणे असांजो सिंधी जेको सिंधी में पढ़े पियो ॿार, उनखे फारसी केरु सेखारींदो? अॼुकल्ह त सिंधी बि पूरी ॿारनि खे नथी अचे, मथां वरी हाणे हुन फारसी में तर्जुमा कनि पिया, त घटि में घटि पंहिंजा नवाज़ी छॾे करे ऐं ट्रांसलेशन अगरि तर्जुमो कराइणो आहे त के सही माण्हू कराइनि, जंहिंखे सिंधी जी विकेबलरी जंहिंजी चङी हुजे।
ठीकु आहे अच्छा अक्टूबर में हिकिड़ो प्राइवेट मेंबर बिल नेशनल असेंबली में सबमिट थियो जंहिंमें आर्म फोर्सिस जे ख़िलाफ़ु अगरि तव्हां मतिलबु गुथा लफ़्ज़ ॻाल्हाया या को हातक करणी बेइज़ती करण या को डिफेम करण जी कोशिशि कई त तव्हांजे ख़िलाफ़ु 2 सालनि जी सज़ा आहे ऐं 5 लखनि ताईं ॾंड आहे त उहो बिल त ईअं ई मौजूदु थियो पर जेको जिते त ॻाल्हि ख़तमु थी वई कुझु नज़र न पियो अचे फ़िलहालु उमेद इहा हुई त न थींदो या कुझु अहिड़ो इन ते का कार्रवाई न थींदी अॼु वरी स्टैंडिंग कमेटी ऑफ जेका असांजी इंटीरियर आहे उन उहो बिल ओके करे छॾियो साईं मूंखे सम्झ नथी अचे छाकाणि त जेसिताईं मूंखे आइन जी शिक यादि न पई अचे उन शिक में त अॻु में ई लिखियलु आहे त तव्हां अदलिया जे ख़िलाफ़ु आर्म फोर्सिस यानी असांजे अफ़वाज जे ख़िलाफ़ु ऐं दोस्त मुल्कनि जे ख़िलाफ़ु नथा ॻाल्हाए सघो मतिलबु तौहीन नथा करे सघो त वरी हाणे आर्म फोर्सिस लाइ हिकिड़ो इज़ाफ़ी बिल आणण जी छा लॉजिक छा आहे लेकिन इसी जॾहिं लफ़्ज़ अचे थो न तौहीन या हतक या डिसरेप्यूट इहे सभु जेके आहिनि इहे हिकिड़ा वेग टर्म्स आहिनि ऐं तव्हां सां हुजत में तव्हांखे थोरो घटि वधि बि ॻाल्हाए वेंदुसि तव्हां मूंखे ॻाल्हाए वेंदो त इहा हतक कोन थी असीं तमामु पंहिंजे प्यारे खे कॾहिं कॾहिं पंहिंजी वालदा खे पंहिंजे पीउ खे ॿार कंदो तूं करे ॻाल्हाईंदो आहे अमा तूं छा थी करीं तूं उएं चइबो त तूं ख़राबु लफ़्ज़ आहे पर असीं चवंदा आहियूं पंहिंजी वालदा अमा तूं छा थी करीं हाणे तूं चवंदा आहियूं त उन में को मक़सदु या नियत जेका आहे ख़ुदा न ख़ास्ता माउ जी या पीउ जी तौहीन करणु त नथो हुजे पंहिंजी वॾी भेण खे भाउ खे पाण तूं करे ॻाल्हाईंदा आहियूं कॾहिं कॾहिं त यार अदी तूं छा थी करीं तुंहिंजो मक़सदु छा अदी जी तौहीन करणु आहे सो तौहीन जेका आहे उनजो डायरेक्टली शइ रिलेटेड आहे तव्हांजी नियतनि सां तव्हांजे इंटेंशन सां त तव्हां इंटेंशन कहिड़ी सां यूज़ पिया कयो ही संगत साथ हिक ॿिए सां मतिलबु तमामु गैर पार्लिमानी ॿोली में छोकिरा पाण में मिलनि था कॉलेज में स्कूल में या इवन शायदि छोकिरियूं पंहिंजे मुंहुं उहो गैर पार्लिमानी ॿोली ॻाल्हाइनि थियूं छा मक़सदु तौहीन करणु हुजे थो सो हिकिड़ो त ही तौहीन खे डिफाइन करणु खपे इहा सिर्फ़ु आर्म फोर्सिस लाइ न पियो चवां हीउ जिथे बि चयो वञे थो त वन शुड एक्सप्लेन कि कंटेम्प्ट कयो पिया तौहीन कयो पिया हतक कयो पिया डिफेम कयो पिया हिन खे तव्हां एलॉबरेट कयो तनक़ीद बि ईअं त न त हुन ज़मीन में न त तनक़ीद बि अची वेंदी अगरि पाण हिकिड़े के दोस्त मुमालिक जी पॉलिसी ते मिसाल सऊदी अरब असांजो दोस्त मुल्क आहे उहो इज़राइल सां सफ़ारती तालुकात बहितर करणु वञे पियो हाणे छा कयूं न न ज़रूरी न आहे पाण तनक़ीद कयूं पर जे तनक़ीद कयूं त छा तौहीन थी वई जी हा सो हिकिड़ी ही कानून जेतिरा मुबहम हुजनि था ओतिरो तव्हां गुंजाइश छॾियो था त पुलिस जेके हुन कानून ते अमल कंदड़ इदारा आहिनि चाहे हू लॉ एनफोर्सिंग एजेंसीज़ पुलिस ऐं ही हुजनि या जुडिशरी हुजे तव्हां हुननि जी सवाबदीद ते बंदे खे छॾे ॾियो था त जज साहिब खे अगरि सम्झ में अची वञे न तूं तौहीन कई आहे बाबा मुंहिंजी नियत ई कोन्हे मां पंहिंजी वालदा खे तूं करे ॻाल्हाईंदो आहियां न त तौहीन कई आहे वालदा जी आप करे ॻाल्हाए जनाब करे ॻाल्हाए हाणे त मुबहम कानून जेके आहिनि आर्म फोर्सिस जी ॻाल्हि नथो कयां ऐं जनरली चाहियां थो त कानून साज़ी करण महिल कानून साज़नि खे शयुनि खे चिटो लिखणु खपे त छा आहे तौहीन छा हतक आहे छा न आहे ठीकु आहे अली साहब वरी महिरबानी अली साहब नाज़रीन अॼु जे प्रोग्राम जो वक़्तु पूरो थियो वरी मिलंदासीं ईंदड़ प्रोग्राम में दुआनि में